वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। ॻाल्हि आहे ज़माने जी। ज़मानो उहो जंहिंमें जलाल चांडियो हयात हुयो, संदसि पंहिंजी उताक ते वेठो हुयो त लाड़काणे साइड जो हिकिड़ो पोरियत मुसाफ़िर गॾागॾु हलाईंदो हो। जलाल चांड जी उताक ते आयो, पाणी पी हाल वाली जलाल चांडे सां थियो। जलाल चांडे खे चई त मुंहिंजी मंग आहे चाचे जे घर, सो मुंहिंजो वालिद साहिबु गुज़ारे वियो आहे। सो चाचे चयो आहे त हाणे जेकॾहिं तुंहिंजी महफ़िल में शादी में जलाल चांडियो ईंदो त संग ॾींदोसि थाए, न त वञी पंहिंजो को गिलो कर। सो मां हिकु मिसकिन माण्हू आहियां, गॾागॾु हलाईंदो आहियां, मूं वटि त पैसा बि न आहिनि फीस जा, मां तोखे फीस ॾियां तूं मुंहिंजी महफ़िल में अची, तो थी सघे त मुंहिंजे मथां इनायत कर, मुंहिंजी महफ़िल में तूं अचु। सो जलाल चांडे चयसि त जेकॾहिं तूं पंहिंजे चाचे खे वठी अची हा त मां तुंहिंजो हिते ई सिस्टम ठाहे छॾियां हा। बरल ख़ैरु तूं फलाणी शाम जो तूं वञी ॻोठु वञी तयारी कजां, जेको हाल हार महफ़िल जी तयारी कजां, मां तुंहिंजे ॻोठु ईंदुसि महफ़िल करणु। सो उहो पोरियत गॾागॾु हलाइण वारो जलाल चांडी उताक ते रवानो थियो। ॻोठ में ॻाल्हि कई। ॻोठ में ॻाल्हि करण खां पोइ ख़ैरु उहो ॾींहुं आयो, हमरा पोरियत हुयो गॾागॾु जोटे। जीअं आमतौर ते ॻोठणा माण्हू जीअं पंहिंजे भर वारे ॻोठनि मां खटूं खणी ईंदा आहिनि, हमरा ईअं खटूं खणणु शुरू कयूं, महफ़िल जी तयारी कई। त माण्हुनि खे ॿुधाई पिए त राति मुंहिंजी महफ़िल ते जलाल चांडियो ईंदो। माण्हू पियो चएसि तो पंहिंजी शिकिल ॾिठी आहे, तो पाण खे वेठो आहे तुंहिंजी महफ़िल में जलाल चांडियो ईंदो। त हमरा पंहिंजी ॻाल्हि में मुतमिन हुयो, हुन सामान दामान जेको पंहिंजो हुयो सेटिंग पंहिंजी ठाहे छॾी। शाम थी, जलाल चांडियो पहुतो अची। जॾहिं जलाल चांडियो आयो त उहा ॻाल्हि सॼे ॻोठ में फैलिजी वई। ॻोठ में आस पास परे परे जे ॻोठ आहे, हुन ते ॻाल्हि फैलिजी वई, जलाल चांडियो आयो महफ़िल कंदो। हिते हुनजो चाचो बि आयो, चाचे खे चयईंसि त ॾे हल वारा हाणे तूं राज़ी हिनखे संग ॾियण जे लाइ? त छोकिरे जे चाचे चयो त हा भाउ, मां राज़ी आहियां हिनखे संग ॾियण जे लाइ। पोइ जलाल चांडियो हुन ॻोठ में उते महफ़िल कई। महफ़िल करण खां पोइ जेका घोर पियसि, उहा घोर बि उन गॾा गाॾे हलाइण वारे मिसकिन खे ॾिनई ऐं चयईंसि तो जेको पंहिंजे काज में जेको ख़र्चु कयो आहे, जेको कर्ज़ु खयो अथई, इहे पैसा उन्हनि माण्हुनि खे ॾिजां। ऐं हू बि ख़ुशि थी वियो। जलाल चांडियो उतां ॻोठ मां रवानो थी वियो। अलाह पाक जलाल चांडे खे जन्नत में जाइ ॾे। ऐं तव्हांखे असांजी वीडियो ऐं ॻाल्हि कीअं लॻी, पसंदि आई हुजे त लाइक ऐं कमेंट शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी तव्हांजी।